नौशरो फिरोज जे सरकारी स्कूलनि में गुज़िरियल 10 सालनि खां कम कंदड़ अर्ली चाइल्ड एजुकेशन जे 60 खां वधीक उस्तादनि खे रेगुलर ऐं पको करण बदिरां हुकूमत बेरोज़गार करे छॾियो आहे। हिन अमल ख़िलाफ़ मुतासिर थियल उस्तादनि प्रेस क्लब आॾो नटण उस में एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो हणी वेही रहिया। सिंध एजुकेशन फाउंडेशन में जेको 10 सालनि खां वठी ELP प्रोग्राम तहत EC क्लासनि में असां पढ़ायो आहे ऐं असांखे काफ़ी तजुर्बो आहे, असांखे काफ़ी ट्रेनिंग्स करायूं वियूं आहिनि। हींअर जेको आहे तो बजट न हुअण जो जवाब ॾियणे असांजो कॉन्ट्रैक्ट ख़त्म थो कयो वञे। 2009 खां असां EC टीचर तौर सिंध एजुकेशन फाउंडेशन में गवर्नमेंट जे स्कूलन में जदीद तालीम दे रहा थी और उसमें ये बताया गया था कि अगर आपकी कारकर्दगी बेहतर होगी तो आपका कॉन्ट्रैक्ट जो हम कंटिन्यू करेंगे और उसी कारकर्दगी की बिना पर यानी हमारी कारकर्दगी देखकर ही जो है गवर्नमेंट ने हमें जो है हमें कंटिन्यू किया है और मुसलसल 10 सालों से हम पढ़ाते आ रहे हैं। बरतरफ कहिड़े बुनियाद जे तहत बरतरफ कयो थो वञे? जॾहिं तव्हां चओ था त असां तइलीम खे बहितर कंदासीं त पोइ तइलीम इहा बहितर थींदी त तव्हां असांखे बेरोज़गार कयो था वञो। असांजो मुतालबो आहे गवर्नमेंट सां त महिरबानी करे जॾहिं EC जे सीटूं बि आहिनि ऐं असां कमु बि करे रहिया आहियूं त महिरबानी करे असांखे पको कयो वञे। ऐं असां 5-6 ट्रेनिंगूं कयूं ऐं जजनि असांजा स्कूल विज़िट कया ऐं असांजी कारकर्दगी मुतासिर थिया। पोइ कहिड़ो सबबु आहे जो असांखे इन असांजो ही प्रोग्राम बंद कयो पियो वञे? जेके 10 सालनि जो तजुर्बो रखंदड़ उस्ताद आहिनि उन्हनि खे तव्हां हटाए करे नवां उस्ताद भर्ती था कयो। इन जो चवण आहे त अर्ली चाइल्ड टीचर्स जूं पोस्टूं जेके आहिनि उहे नई बजट में ख़त्म कयूं वियूं आहिनि। असां गुज़िरियल 10 सालनि खां पंहिंजा फ़र्ज़ अदा करे रहिया आहियूं। इन्हनि जो मुतालबो आहे त हुकूमत खे घुर्जे त असांखे बेरोज़गार करण बदिरां असांखे पको कयो वञे। कैमरामैन रिज़वान अहमद सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध TV न्यूज़, नौशरो फिरोज़।